राधण जी जामे मस्जिद जामरी मोहल्ले में 10 ॾींहं अॻु हाजी बख्त जामरी जे घर में नामालूम चोर घर में घिड़ी मुबैना 15 लाख जा सोना ज़ेवर ऐं रोक रक़म खणी फ़रार थी विया। मुतासिर बख्त जामरी जे घर वारी फौजिया पंहिंजे वालिद ख़ुदा बख्श उर्फ़ बीबुल जानवरी ऐं मासूम मरण समेत मीडिया आॾो एहतजाज कंदे दाहियो त मुंहिंजे घर में लॻल धाड़े खे अॼु 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, असांजी का बि दाद रसी नथी कई वञे। राधण शहर में मोटरसाइकिल चोरी ऐं ॿियनि वाक़िअनि ते सियासी समाजी ऐं शहरियुनि रोड ब्लॉक करे एहतजाज पिया कनि, जॾहिं त मुंहिंजे घरनि मां नामालूम चोर लखें रुपयनि जा सोना ज़ेवर रोक रक़म चोरी करे विया आहिनि। असांजे लाइ कंहिं बि आवाज़ नाहे उथारियो। मुंहिंजो मुड़ुसु सऊदी अरब में मज़दूरी करे न्याणी जे ॾाज लाइ पैसा गॾु करे असांजी बिरादरी जा केतिरा ई मौज़ी सरदार आहिनि जेके बि कंहिं बि असां खां पुछा ॻाछा नाहे कई ऐं वरी बि जस लहे उहे सोशल वर्कर अदी अदुआ थिए पोइ जंहिं असां लाइ सोशल मीडिया ते आवाज़ उथारियो आहे। असां जामरी बिरादरी जे मौज़ी सरदार ग़ुलाम दस्तगीर गुरड़ वॾेरो सिकंदर अली जुणेजो SSP दादू SHO राधण खे अपील था कयूं त मुंहिंजे घर मां लॻल धाड़े जा चोर गिरफ़्तार करे मुंहिंजी चोरी थियल सोना ज़ेवर रोक रक़म वापसि कराए वञे। ॿी सूरत में 2 ॾींहनि खां पोइ मुंहिंजे मासूम मरण समेत एहतजाज कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।